काय पटोला पार थी कंबल अड़ी पहरे घर बैठा ही शव मिले जे नियत रास करे। जे घर बैठा ही शव मिले, शव मानो परमात्मा उनके मिली तो वने जेके नियत साफ रखन था। गंगा जी तव्हांखे तारींदी न, गंगा जो टपो ॾियो कहिड़ो बि साईं हुजे तारूं बोलींदसि, बोलींदी न भई न बोलींदी। पर गंगा जी जो जेको जल आहे भावना करे चऊं त भई पीए माण्हू त हुनजा पाप नाथ वेंदा, विकार नाथ वेंदा। तो गंगा जी तारींदी न, गंगा जी संसार भी तारे तो, संसार बोले तो, पर संसार में बेड़ी हलंदे हलंदे बेड़ी में टुंग न अची वञे। तो टुंग आयो माना बेड़ी में पानी अची वियो त पोइ कहिड़ो बि दरिया हूंदो बेड़ी ख़त्म कई छॾींदो। टुंग कहिड़ो आहे विकार ऐं फुरना जंहिंखे चऊं था असां। कबीर संत द्वारे जाइए साथ न ॾिजे को। सम्झो बैग त खणी आया हूंदव न, बैग भली खणी अचो, प्रेमी प्यारा भली वठी अचो, पर हिते अधु कलाक मुनो कलाक आनंद में वियो ऐं कीर्तन ॿुधूं ॿ कलाक खां भॻवान जो भंडारो तयारु आहे। सभु कुझु हिते सुख आहे, भई आराम सां कोंगरा में सुबुह सवेलो थी तो वचन दिलि सां हंडाए सुबुह जो अमृत वेलो थी करे ध्यान सिमरन जो नेम रखूं त इहो ई मंदर में अचण जो फल, सचो फल इहो अथव। सो हाणे गुरबाणी जो हिकिड़ो भॼन हलंदो, तंहिंखां पोइ जमनंदा तव्हांखे रियान ॿुधाईंदो, तो प्रेम सां जयकार लगा बोल बाबा रू भजन प्यारे सतगुरु तुम्हारे काज परवारे। सतगुरु तुम्हारे काज परवारे।
भगवान साध संगत मिले